असां जेको जन्म वठी आहियूं न माण्हूअ जो, असांखे ही हक़ है। मैडम क्या है कि हमको ही हंसने और खेलने का हक है, भगवान ने हमको दिया है। आपने किसी जानवर को नहीं देखा होगा भैंस हंसती हुई आपके सामने आ जाए, कभी आपने देखा है? अगर का मैं का गाय तव्हांजो साम्हूं खिलंदी अचे तो समझो धीरे धीरे माण्हू ठही रही है, और माण्हू अगर न खिले तो समझो धीरे धीरे सब खिलन पिया। बराबरि आहे, बराबरि। क्या टेंशन टेंशन न वठि, तव्हां सिंधी सम्झो था? सिंधी हाणी आहे, पोइ त मुंहिंजो कमु सवलो थी वियो। पाण छा आहे कि छा टेंशन न खणिजे। मां साईं हींअर बॉम्बे स्टेशन ते जेॾी महिल फ्लाइट तव्हां कराए ॾिनी, असांजे पीउ बि कॾहिं हांगकांग कोन आयो आहे, छो कूड़ ॻाल्हाइजे। तव्हांजी महिरबानी आहे असां हांगकांग आहियूं, न त मुंहिंजो पीउ बि घरां कोन निकितो आहे जीअं मां निकितो आहे न, बैग खणी ट्रालियूं 4 पहिया लॻल आहिनि जंहिंमें। त छा आहे, असां मां स्टेशन ते हिकिड़ो भाई वेठो साईं फालतू ईअं ई, त मां चयो बाबा कर ख़बर, चयोमां मां भाई हिकिड़ो फनकार आहियां, मूंखे हांगकांग में घुरायो अथनि। चयोमां कर ख़बर, टेंशन में छो आई? इसका आवाज़ थोड़ा बढ़ा दीजिए प्लीज़, थोड़ो हिननि खे सम्झा न कि त भाषा जी ॾाढी शूशा शुई लॻी पई आहे हिते। हलो, हा इहो ठीकु आहे। छा त नौतन भाऊ असां वेठा हुआसीं न, त हिकिड़ो भाई टेंशन में वेठो लाल भाऊ, त मां चयोमां कर ख़बर। चई तूं केरु? चयोमांसि मां मोहित। चई पोइ केॾां? चयोमां हांगकांग। चई यार हिकु ॻाल्हि ॿुधाए, तूं त भक्ति संगीत में आई? चयोमां हा। चई पोइ ही दुनिया सॼी मरी वेंदी न? चयोमां हा, जेको ॼाओ आहे हुनखे त मरणो आहे। हाणे टेंशन ॾिसो माण्हू छो थो खणे अजायो। मरंदो हुनखे केरु साड़ींदो? हाणे भेण इहो हाणे तुंहिंजो कमु आहे इहो सोचण जो। त इहो माण्हू अजायो टेंशन पियो खणे। असां हीअं रस्ते तां निकितासीं त हिकिड़ो अंग्रेज हुते घुमण आयो, अमेरिका हेॾा होॾा माण्हू ईंदा रहंदा आहिनि, जीअं असां हिते घुमण ईंदी हुननि खे बि सिक लॻंदी आहे, त हू ऑटो में वेही घुमे पियो, त हुतां गाॾी निकिती होंडा, त जापानीज़ चईंसि वाह ये तो हमारे जापान में बनी है, वेरी फास्ट वेरी फास्ट वेरी फास्ट। हुन चई हा, ऑटो वारे खे साड़ छा, ॿिए जी तारीफ़ वणंदी कोन्हे, ऑटो वारे आंडा पिया सड़नि। हिकु ॿी टोयोटो गाॾी निकिती, चई वेरी फास्ट वेरी फास्ट वेरी फास्ट। ऑटो वारे चई काका हाणे तूं मुंहिंजी आंटीअ में फस, हाणे ॿुधाए थो। जीअं ई मीटर बंदि कई, चई 1000 रुपीस। चई 1000, चई दिस इज मेड इन इंडिया, वेरी फास्ट वेरी फास्ट वेरी फास्ट। छा उहो पंहिंजी मस्ती में हूंदा आहिनि। हाणे मां लाल साहब खे इनवाइट कंदुमि, प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो ऐं अॻियां जी कार्रवाई तव्हां वधायो। प्लीज़ ज़ोरदार ताड़ियूं लाल हरदासाणी साहब लाइ प्लीज़, ऐं उनखां पोइ वंदना तव्हां सां गॾु हूंदी ज़रूरु। मानावारी भेण मालिनी मृणालिनी श्रीवास्तव असांजे भारत जी हांगकांग में एक्टिंग कौंसल जनरल, प्यारा भाउरो ऐं भेनरूं, अॼु जे इन सुनहरी शाम में तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। दिल्ली आजियां आहे, भली करे आया जी करे आया। मालिनी मृणालिनी भेण, मूंखे अलाए छो घड़ी घड़ी मालिनी पई यादि अचे। भेण अधु सिंधी आहे, संदसि माउ सिंधियाणी आहे, खेसि तमामु सुठो सिंधी ॻाल्हाइणु ईंदो आहे ऐं खेसि सिंधी खाधो बि ॾाढो वणंदो आहे। सिंधी समाज खे तव्हां ते नाज़ आहे त तव्हीं हिन पदवीअ ते पहुची पंहिंजी जवाबदारी बख़ूबी निभाए रहिया आहियो। मां चाहींदुसि त ज़ोरदार तालियुनि सां स्वागत कयो। मूंखे उमेद आहे त अॻियां हली कंहिं न कंहिं मुल्क में भारत सरकार तोखे कौंसल जनरल या एम्बेसडर ज़रूरु ठाहींदी। हिते मां हिकु ॿी ॼातल सुञातल समाज सेविका सोशल वर्कर पूनम मेहता जो ज़िक्र करणु चाहींदुसि, जंहिंखे हाल में माना रिसेंटली किटकैट फाउंडेशन सिंगापुर जे तरफ़ां वुमन एम्पावरमेंट अवार्ड सां नवाज़ियो वियो आहे। वाधायूं वाधायूं वाधायूं। गुज़िरियल 26 सालनि खां असांजो उहो ई उद्देश्य पे रहियो आहे त नवनि कलाकारनि खे घुराए तव्हांखे सिंधी संगीत जो लुत्फ़ वठायूं, तव्हांखे सिंधी ऐं हांगकांग में सिंधियत जी जोत खे क़ाइमु रखूं। हिन साल असां सिंधी संगीत जा 2 उभरंदड़ सितारा नील तलरेजा ऐं
वंदना निरंकारी खे तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। ॿई तमामु सुठा कलाकार आहिनि। इन्हनि खे ॿुधी त ई पाण अमीन थियो त जेको मां चवां थो उहो सच आहे या न। वंदना जा मूं कुझु वीडियो ॾिठा हुआ, वीडियो क्लिप्स, जंहिंमें हूअ नए अंदाज़ सां, नए नाज़ सां पुराणनि गाननि खे पेश करे रही आहे। उन खां उत्साह थी असां हिन साल जो टाइटल रखियो आवाज़ नवां साज़ पुराणा। हाणे मां भाउ नूतन खे अर्ज़ु कंदुसि त भेण मृणाली खे मंच ते वठी अचनि त संदन स्वागत कजे ऐं ख़ासि ॿ वचन सिंधीअ में बि ॿुधजनि। असीं भेण जो सिंधी अजरक सां स्वागत करे रहिया आहियूं। हाणे मां भेण खे अर्ज़ु कंदुसि त ॿ अखर सिंधीअ में ॻाल्हाए। नूतन तोलानी जी, लाल हरदासानी जी, गैरी हरीलेला जी, कमल हरीलेला जी, सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग एंड चाइना जा ॿिया बानीकार, कार्यकर्ता, प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरूं, अॼु हिन चेटीचंड जे जलस में अची मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए ऐं साण फ़ख्रु बि थी रहियो आहे त असां सिंधी भाउर ऐं भेनरूं पंहिंजे देश खां परे हूंदे बि पंहिंजी कला ऐं सभ्यता खे कोन विसारियो आहे ऐं हर साल ही जलसा मल्हाए उनखे क़ाइमु रखण जी कोशिशि पिया करियूं। इन लाइ मां सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग एंड चाइना वारनि खे लख लख वाधायूं ॾियां। असीं सिंधी पंहिंजी मातृभूमि सिंध खे छॾे इंडिया खां बि परे आहिस्ता आहिस्ता दुनिया जा घणनि ई मुल्कनि में अची वसिया आहियूं ऐं घणेई कष्ट ऐं तकलीफ़ुनि जे बावजूद बि असां पंहिंजी सभ्यता ऐं कला खे कोन विसारण ॾिनोसीं ऐं कोन ख़लास थियण ॾिनोसीं। अॼु जो जलसो उन ॻाल्हि जो हिकिड़ो जीअरो जाॻंदो मिसाल आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग एंड चाइना न फ़क़ति गुज़रियो 26 सालनि खां हिते बि ऐं भारत में बि हुते जे साहित्यकारनि, कलाकारनि ऐं गुर्जर सिंधियुनि खे सहायता कंदा रहंदा आहिनि। मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां जो अॼु हुननि हिन ख़ासि मौक़े ते मूंखे हिते घुरायो आहे ऐं मुंहिंजो सम्मान कयो आहे। चेटीचंड जे हिन मौक़े ते तव्हां सभिनी सिंधियुनि खे लख लख वाधायूं ऐं मुंहिंजा शुभकामनाऊं तव्हां सभिनी लाइ। महिरबानी महिरबानी। जय झूलेलाल। हाणे मां मुंहिंजी धीअ शिल्पा खे अर्ज़ु कंदुसि त अदी पूनम खे मथे स्टेज ते वठी अचे। मां हाणे असांजी एक्टिंग काउंसिल जनरल भेण खे अर्ज़ु कंदुसि त ही गुलनि जो गुलदस्तो भेण पूनम खे भेट करे असां सिंधी एसोसिएशन जे तरफ़ां।